अस्सलाम वालेकुम। आबादगार सवाल कनि था त असां हाइब्रिड बीज लॻायूं सारियुनि जा या ओपी बीज लॻायूं। जवाबु इहो आहे त ॾिसो, हींअर जेका सूरत हाल आहे न, फसल ते मैनेज्ड ख़र्चो करिणो पवंदो। फसल खे प्रॉपर तरीक़े सां सोचे सम्झे ख़र्चो करिणो पवंदो। हाइब्रिड बीज कास्टली आहिनि, ओपी बीज असांजा एतिरा कास्टली न आहिनि। ज़मीन तव्हांजी जेकॾहिं हल्की आहे, दरमियानी आहे, पाणी जी अवेलेबिलिटी घटि आहे त ॿिज ते एतिरो ख़र्चु हाइब्रिड ते कोन कंदासीं। पाणी जी अवेलेबिलिटी आहे, मौसम फेवर करे थी, असां ख़र्चु बर्दाश्त करे सघूं था ऐं फसल ओपी कयूं या जेकॾहिं हाइब्रिड कयूं त उन हिसाब सां असां जेको आहे फर्टिलाइज़र उन जी मैनेजमेंट सही करे सघूं था त असां रिस्क खणी सघूं था। टेम्परेचर ॿिन्ही शयुनि खे इफेक्ट करे सघे थो। खस या स्टिलिटी पाण चवंदा आहियूं, जेको मतिलबु दाणो न ठहंदो आहे गर्मी जे करे, असांजो एंथर्स या जेके आहिनि पोलन ग्रेन्स इहे ख़तमु थी वेंदा आहिनि, डिस्ट्रॉय थी वेंदा आहिनि, बर्न आउट थी वेंदा आहिनि। त इन्हनि सभिनी शयुनि खे सम्झण जे लाइ ख़र्चु अहिड़ो कंदो त तव्हांखे जेको बर्दाश्त करे सघो। हल्की ज़मीन आहे, उन ते तव्हां ओपी वैराइटीज़ लॻायो। जेकॾहिं ॿनी सुठी आहे त उन ते सुठी ॿनी ते बि तव्हां 50-50 जो बि मतिलबु तनासुब रखी सघो था, रेशियो रखी सघो था। 50-30-70 जो बि, 60-40 जो बि, मतिलबु ईअं तव्हां डिवाइड कयो। सफ़ा सुठी ॿिन्हिनि ते बि सिर्फ़ु ओपी बीज न आहिनि लॻाइणा, सिर्फ़ु हाइब्रिड बीज न आहिनि लॻाइणा। पर जेकॾहिं तव्हां वटि ख़र्चो मैनेज करे सघो था त ॿिन्हिनि शयुनि खे आज़माए ॾिसो। मौसमियात जी तब्दीली जे लाइ तव्हांखे गुज़ारिश कंदासीं, नंबर ऑफ़ वैराइटीज़ चेंज कयो। जेकॾहिं हाइब्रिड ते तव्हां अॻियां तजुर्बा कया आहिनि त ओपी वैराइटीज़ अलॻि अलॻि लॻायो। ओपी में बि सवे वैराइटीज़ आहिनि, हाइब्रिड में बि सवे वैराइटीज़ आहिनि। ठीकु आहे। सोइंग डेट अलॻि कयो। ठीकु आहे। सोइंग मेथड अलॻि अलॻि कयो। सारियुनि जा कहिड़ा कहिड़ा पोखी जा तरीक़ा आहिनि, इन्हनि ते वीडियोस ठाहींदासीं। मौसमियात जी तब्दीली खां बचण जे लाइ असांजी अवेलेबल रिसोर्सिस, पाणी असांजो कीअं आहे, फर्टिलाइज़र कीअं था ॾेई सघूं, क्वालिटी सीड अवेलेबल आहे या कोन्हे को, ऐं माना नंबर ऑफ़ वैराइटीज़ ज़्यादा कंदासीं, सोइंग डेट अलॻि अलॻि कंदासीं ऐं सोइंग मेथड अलॻि अलॻि कंदासीं। मौसमियात जी तब्दीली खां बचण जे लाइ इन खां वधीक के तरीक़ा न आहिनि। ठीकु आहे। बिल्कुलु असां जेको आहे बिल्कुलु हाइब्रिड वारे पासे बि कोन वेंदासीं, बिल्कुलु असां ओपी वारे पासे बि कोन वेंदासीं। इन्हनि जो असां माना इन्हनि ते असां कुझु न कुझु रखंदासीं मार्जन इन हिसाब सां चऊं था। माना त या त तव्हां कोशिशि करे जेको आहे 10% 20% जेको आहे पंहिंजी ॿनी खे 30% ताईं हाइब्रिड ते खणी अचो, 70% ओपी ते खणी अचो। दिलि मुतमइन थिए त तव्हां ॾिसो था तव्हांजे, छो जो असां कंदा आहियूं माना पंहिंजे ज़हन जी ॻाल्हि। आबादगारनि जा मसइला जेके हूंदा आहिनि उहे हिकिड़ा पंहिंजे हिसाब किताब ऐं पंहिंजे जेको आहे अवेलेबल रिसोर्सिस जे मुताबिक़ हूंदा आहिनि न। मैनेज करे सघो था त ॿई शयूं आज़मायो। नंबर ऑफ़ वैराइटीज़ भले हाइब्रिड में बि वधाए छॾियो, नंबर ऑफ़ वैराइटीज़ ओपी में बि वधाए छॾियो। उन खां अलावा सोइंग डेट मैनेज कयो। 10-10, 8-8, 15-15 ॾींहंनि जो फ़र्क़ु लाज़िमी कयो त इहो तव्हांजे लाइ फ़ाइदो थींदो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू।